अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी हकीकत चैनल में तव्हां खे भलीकार। दोस्तों, दुनिया में तव्हां अल्लाह ताला जूं केतिरियूं ई मख़लूक़ात ॾिठियूं हूंदियूं ऐं उन्हनि में हिकु ख़ूबसूरत पोपट पिणु शामिल आहे। पर छा तव्हांखे इहा ख़बर आहे त हीउ पोपट पंहिंजी ख़ूबसूरती इख़्तियार करण खां पहिरियां केतिरनि अहिड़नि मरहलनि तां गुज़रंदो आहे जेको तव्हां शायदि सोचे बि नथा सघो। त पोइ असीं तव्हांखे हिन मामूली जानदार जी मुख़्तलिफ़ ज़िंदगी जे बारे में ॿुधाईंदासीं। उन खां पहिरीं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं घंटी जे निशान खे पिणु दॿायो त जीअं असांजी हर हिकु नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों, माहिरीन जे मुताबिक़ दुनिया में हिन जूं 18,500 क़िस्मूं ॼाणायूं वयूं आहिनि। जीअं त दोस्तों, असां मां कुझु माण्हुनि खे इहा ख़बर हूंदी त पोपट जॾहिं बेदा ॾींदी आहे त उहे इंतिहाई नंढा हूंदा आहिनि। माहिरीन जे मुताबिक़ हिकु पोपट हिकु ई दफ़ो 100 खां 200 बेदा ॾींदी आहे, जंहिंजी उमिरि 3 खां 4 ॾींहं ताईं तय कई वई आहे, जेके वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु सख़्तु ऐं मज़बूत थी वेंदा आहिनि। ऐं पोइ हिन में मौजूदु जानदार हिकु कीड़े जी शक्ल इख़्तियार कंदो आहे, जंहिंजी तिबी उमिरि 28 खां 38 ॾींहं जे दरमियान हूंदी आहे। ऐं पोइ ही कीड़ो वणनि ते पंहिंजी रोज़ी जी तलाश में मसरूफ़ हूंदो आहे, जंहिंखे सिंधी ॿोली में सुबट जे नाले सां सुञातो वेंदो आहे। ऐं पोइ ही कीड़ो वणनि जे पननि जा रस चूसे जॾहिं पंहिंजी ज़िंदगी जे हिन मरहले खे पूरो करे वठंदो आहे त हिन जे जिस्म में आहिस्ते आहिस्ते हिकु नओं लिबास ढकिजी वेंदो आहे। ऐं जॾहिं इहो नओं लिबास हिन जे मुकमल जिस्म खे ढके छॾींदो आहे त उन सां गॾु ई उन जी ज़िंदगी जो ॿियो मरहलो बि शुरू थी वेंदो आहे। ऐं जॾहिं इहो लिबास कीड़े खे ढके छॾे त पोइ तव्हांखे इहो वण जी पननि जे अंदरि लिकियलु नज़र ईंदो। इन मरहले में ही पंहिंजी खुराक खे रोके छॾींदो आहे ऐं लिकण जे लाइ अहिड़ियूं मुनासिब जॻहियूं ॻोल्हींदो आहे जेको हिन खे ज़ाहिरी दुनिया जी हवा ऐं काड़े खां बचाए सघे। दोस्तों, शायदि तव्हां हैरान हुजो त तब्दीली जे हिन अमल जे दौरान हिन जो पहिरियों जिस्म मुकमल तौर ते ख़तमु थी वेंदो आहे। इन ई मां हिकु नओं जिस्म पैदा थींदो आहे, जंहिंजी उमिरि 10 खां 28 ॾींहं ताईं तस्लीम कई वेंदी आहे। पंहिंजी ज़िंदगी जे इन ई मरहले मां गुज़रण खां पोइ इन ई पर्दे मां उहो पोपट जनमु वठंदो आहे, जंहिंखे ॾिसण खां पोइ तव्हां ऐं असीं कुदरत जी हिकु ख़ूबसूरती ॾिसी लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियूं। दोस्तों, तव्हांखे हैरत हूंदी त जापान जे मुल्क में हिन पोपट जे बारे में अजीब व ग़रीब ख़्याल हूंदा आहिनि, जंहिंजे मुताबिक़ हीउ ख़ूबसूरत मगर मनहूस मख़लूक़ आहे ऐं हीउ अगरि कंहिंजे कमरे में दाख़िल थी वञे त उनखे बीमारी जी अलामत ऐं हिक खां वधीक अंदरि दाख़िल थी वञनि त मौत जो पैगाम सम्झो वेंदो आहे। इंसानी अक़ल जूं नंढपण वारियूं ॻाल्हियूं हिन 21 सदी में बि पूरी ताक़त ऐं क़ुवत सां ज़िंदा आहिनि। मगर दोस्तों, हिन आख़िरी मोड़ ते अगरि इहो न ॿुधायो वञे त कहाणी अधूरी रहिजी सघे थी, जो हिन ख़ूबसूरत मख़लूक़ जी आख़िरी मरहले जी उमिरि वधि खां वधि 2 महीननि ताईं नोट कई वई आहे। वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कयो, मालूमात दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं पंहिंजी राय कमेंट्स में ॾियो। वरी मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां। तेसीं ताईं पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।